और तकरीबन 20 साल खां हिते वेठो आहियां ॻोठ बुढो पालारी में। और तकरीबन 20 साल खां हिते वेठो आहियां ॻोठ बुढो पालारी में। पहिरें जतो ई असांखे झलियो आहे त मुंहिंजे बनी में तव्हां घर ठाहियो पिया ऐं उन जे रोकण जे करे कोन ठाहे सघियसि। वरी उन्हनि पंहिंजी बनी माप करे पोइ मूंखे इजाज़त ॾिनी त असांजे बनी में तव्हां कोन आहियो भली ठाहियो। ऐं उन जतोई जे इजाज़त खां पोइ मूं पंहिंजे ॻोठ बुढे पालारी में घर ठाहियो। तक़रीबन 20 साल थिया आहिनि। सॼे ॻोठ खे ओड़े पाड़े खे सभिनी खे ख़बर आहे। तक़रीबन हफ़्तो 2 हफ़्ता थिया आहिनि। पुलिस बिल्डर माफ़िया जेका आहे रज़वान मेमण जुमेरा वारो पुलिस खे इस्तेमालु करे पैसा ॾेई असीं मुंहिंजो बिना नोटिस जे अची घर ढाहे वियो आहे। लखनि जो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। मूं SP खे बि दरख़्वास्त ॾिनी आहे। तक़रीबन 20 ॾींहं थिया आहिनि। DIG खे मूं दरख़्वास्त ॾिनी आहे। उनखे बि 20 ॾींहं थिया आहिनि। तक़रीबन 21-22 ॾींहं 15 ॾींहं या 21-22 ॾींहं ॿिया मौत सभु खे मूं लेटर ॾिनी आहे दरख़्वास्त ॾिनी आहे। उनजो बि मुंहिंजो को तदारक कोन कई। DIG सां पाण ऐं मिलणु वियुसि त उन SHO खे फ़ोन करे पीर जमाल महमूद जेका आहे महमूद शाह उन SHO को चयो त हीअ ॾिस तोसां ठहनि था त ठीकु आहे, न त जीअं मूं तोखे चयो ईअं कर, माना तूं ईअं करे वञी ढाहे अचु। अॼु न नोटिस ॾिनो न ॻाल्हि कयो न छा। अची पुलिस मोबाइल पाण बीहारे इरफान मेमण अची गाॾी बीहारी। उनजो वीडियो बि आहे, उनजो गाॾी जो नंबर बि आहे मोबाइल में। पुलिस बटे वठी आयो, ट्रैक्टर वठी अची ढाहे वियो। मुंहिंजो लखनि जो नुक़सानु आहे। हीअ सामान सॼो पियो आहे। कंहिं वक़्त खां पिया आहिनि। हीअ मुंहिंजा वण पिया आहिनि। अॼु को ॾींहुं न नंढा ॿार वॾा थिया आहिनि। उन ॾींहं खां हिते वेठो न नंढा हूंदा हुआसीं हींअर अछी ॾाढी थी विया वॾा थी विया। इंसाफ़ जा SP खे बि ॾिनी आहे, DIG खे बि ॾिनी आहे, मोतसिब वारनि खे बि दरख़्वास्त ॾिनी आहे। अदालत खे इंसाफ़ जो दांव थो ॾियां। इंसाफ़ जे लाइ जेको आहे मूंसां इंसाफ़ कनि पुलिस इरफान मेमण DIG पीर महमूद शाह खे दरख़्वास्त कनि, उनखे केस उन ते दाख़िल कनि ऐं उनखे घुराइनि त मुंहिंजो इंसाफ़ कनि। उन्हनि कहिड़े अख़्तियार जे हिसाब सां कहिड़े कानून जे तहत उन्हनि अची मुंहिंजे घर खे ढाहियो आहे। ऐं वज़ीर आला सिंध ऐं जेके अख़्तियार वारा आहिनि उन सभिनी खे अपील थो कयां महिरबानी करे मुंहिंजो तदारक कनि। हीअ हेतिरो मुंहिंजो नुक़सानु थी वियो आहे। घर मुंहिंजो बोड हिन जेका हाणे बोड आई आहे उन जे करे ॾिसो हिते हेतिरे पाणी आहे। हिते सॼो पाणी जे करे मुंहिंजो घर बि सफ़ा डठो पियो हो। ऐं जीअं ठाहिण जो कोशिशि कयां थो हीअ अची मुंहिंजे मथां प्रेशर करे ढाहिण जी ऐं कब्ज़े करण जी कोशिशि था कनि। सॼो पुलिस वंगार वई बिल्डर माफ़िया जो ऐं अची पंहिंजो हिते दाबो हलाए ऐं ढाहे पट करे विया आहिनि। ऐं सभिनी अख़्तियार वारनि खे इंसाफ़ जी अपील थो कयां। बड़ाए महिरबानी मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं ग़रीब मिसकिन हिन बोड मुतासिर में ऐं किथे वञी घर ठाहिरायां। हिते मुंहिंजो 20 साल खां घर जेको ठहियो पियो, हाणे ॿियो को घर कोन्हे या ॿियो किथे वञी घर ठाहिरां। को एतिरो हाणे कोन्हे जो हुते ठाहियां। हीअ हिते ठाहिण थो अचां त हीअ मूंसां नाइंसाफ़ी करे ढाहे पट था करे वञे। अलाह हिननि खे गर्क करे, अलाह हिननि खे हिदायत ॾे पंहिंजे इन हरकतनि जे करे। अलाह करे उन्हनि सां जेका अलाह सां मदद कंदो हिन सां इंसाफ़ इंशाअल्लाह मिलंदो। ऐं ॿिया अख़्तियार वारनि खे सभिनी खे अपील थो कंदुसि महिरबानी करे हिन मसइले जो नोटिस वठी उनखे घुराए मूंसां इंसाफ़ कयो। महिरबानी। मुल्क में जेको बि ला कानूनियत आहे, न पुलिस जो अख़्तियार, न कोर्ट जो अख़्तियार, न को हद दख़ली जो नोटिस, को बि मैटर कोन खणी आया। ईअं अची ढाहे विया आहिनि। ईअं बे अख़्तियार बे क़ानूनी ला कानूनी ते जे करे अची ढाहे विया आहिनि। मूंखे नोटिस ॾियनि हफ़्ते जो टाइम ॾिना। क़ानूनी तरह ईअं थींदो आहे न, हफ़्ते जो नोटिस ॾियां ऐं उन्हनि ते वरी वञा पेश थियां कोर्ट ते दरख़्वास्त ॾियां। हेठां त सभिनी खे ॾिनमि पर उन्हनि मुंहिंजी जेका आहे कोन ॿुधी। उन्हनि जे बिल्डर माफ़ियानि जे पैसनि रिश्वत जे करे वंगार वेई ऐं उन्हनि अची मुंहिंजे ढाहे विया आहिनि। ऐं सुप्रीम कोर्ट ऐं आला मुख़्तियारकार आला कोर्ट हाई कोर्ट वारनि खे अपील थो कयां महिरबानी करे मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो इहो नुक़सानु जेको आहे उहो सभु मूंखे भराए ॾिए वञनि ऐं मुंहिंजो प्लाट मूंखे इन खां आजो करे मूंखे इजाज़त ॾिनो वञे कोर्ट तरफ़ां। ऐं उन पंहिंजो घर ठाहे वियो ऐं सुख सां साह खणी ऐं घर वेही रहिया ऐं बोड मुतासिर न को मुंहिंजो एतिरो वसीयत आहे जो हिन खे वरी ठाहे वठां। हीउ नुक़सानु मुंहिंजो जंहिं बि करे वियो आहे
उनखे घुराए उनजा तदारक करे ऐं मुंहिंजो इन ख़र्च जो जेको बि नुक़सानु कया उहो भरे ॾिनो। महिरबानी।